सीपी तरफां प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाननि जो चवणु हो त प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। सेवण में एसयूपी तरफां प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाननि जो चवणु हो त प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार न कयो वियो त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। ख़बर असां शेयर कंदा हलूं। सेवण में एसयूपी तरफां प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाननि जो चवणु हो त प्रोफेसर जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार न कयो वियो त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। इन बारे सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर कादिर कुंबर। जी कादिर, सेवण में एसयूपी तरफां एहतिजाज कयो पियो वञे, इन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु, अॼु तव्हांखे ॿुधायां सॼी सिंध में सिंध यूनाइटेड पार्टी पारां एहतिजाज सॾु ॾिनो वियो आहे। प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल जे ख़िलाफ़ क़त्ल मतलब जवाबदार हुनजी गिरफ़्तारी लाइ अजमल सावंत पार्टी जे समेत कारकुनन अली नवाज़ मतलब जवाबदार हुनजी गिरफ़्तारी में एहतिजाज मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अली नवाज़ रिंद मोहम्मद खान सोलंकी जी अॻुवाणी में अजमल सावंत जा कातिल जेके आहिनि उहे बिना देर जे गिरफ़्तार कया वञनि। जेकॾहिं गिरफ़्तार न कयो आहे त एहतिजाज जो दाइरो जेको आहे वधाए वेंदो। जी ठीकु है कादिर कुंबर, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। हाँ।